क़ौमी अवामी तहरीक पिपरी तरफ़ां मलीर जे क़दीमी ॻोठनि खे लीज़ ॾियण बुनियादी सहूलियतुनि जी फ़रहामी ऐं वधंदड़ बदअमनीअ ख़िलाफ़ पिपरीअ में वॾी एहतिजाजी रैली कढी वई। रैली में पार्टी कारकुननि, वापारी, नौजवाननि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻवानी मनान शेख, इशफाक चिन्नड़, फयाज़ उतीरो ऐं लतीफ़ लांघा कई। शिरकत कंदड़ हथनि में प्ले कार्ड्स ऐं बैनर खणी लीज़ ॾियो, कब्ज़ा बंदि कयो, अमन बहाल करियो जहिड़ा नारा हंया। फुटबॉल ग्राउंड पिपरी में जलसे खे ख़िताब कंदे अॻवानी चयो त मलीर जा क़दीमी ॻोठ अॼु बि बुनियादी हक़नि खां महरूम आहिनि, जो त ज़मीन ते कब्ज़ा, मंशियात ऐं बदअमनी वधी रही आहे। इंतिज़ामिया ख़ामोश आहे। अॻवानी मुतालबो कयो आहे त सभिनी ॻोठनि खे फ़ौरी तौर ते लीज़ ॾिनी वञे ऐं पाणी, बिजली, गैस, रोड, सिहत, तालीम समेत सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हुन ख़बरदार कयो त मुतालबा तस्लीम न थियण जी सूरत में एहतिजाजी तहरीक वधीक तेज़ कई वेंदी। अमन अमान जी सिचुएशन इहा आहे मलीर में त रोज़ हिते चोरियूं आहिनि, धाड़ा आहिनि, फुरू आहिनि, क़तल था अचनि, पर पुलिस उन ते का कार्रवाई कोन थी करे। पुलिस जेका आहे उहा सिंध जी जेका पुलिस आहे उहा वॾेरनि जी कमदारी में पूरी आहे। उन्हनि खे उतां फुर्सत कोन थी मिले उहा अची हिते का कार्रवाई करे। इन लाइ असां पुरअमन तौर ते इहे एहतियात रिकॉर्ड करियूं जिते अमान अमान जी सूरत हाल बहाल कई वञे ऐं हितां जे माण्हुनि जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे लीज़ूं ॾिनियूं वञनि ऐं हितां जा जेके मक़ामी मसइला आहिनि उहे हल कया वञनि। ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो ऐं ॻोठनि खे लीज़ ॾियो ऐं उन खां पोइ वॾो मामिलो उहो आहे अमन अमान। लैंड ग्रेबर हिते लथा पिया आहिनि, उहे अलॻि आहिनि, मुसीबतूं असांजे लाइ। ॿिए पासे रोज़ स्ट्रीट क्राइम आहे। हिकिड़े पासे हितां जा लैंड ग्रेबर माफ़ियाऊं उहे जेके आहिनि पंहिंजे रोज़गार सां ॼण त लॻियूं पियूं आहिनि। आए ॾींहुं कंहिं हिकिड़े मज़लूम माण्हूअ जे प्लाट ते कब्ज़ो आहे ऐं ॿिए पासे असीं पंहिंजे हिननि टुटल फुटल गलियुनि में घुमी कोन था सघूं। असां खां बाइक खसी थी वञे, असां खां मोबाइल खसी थी वञे, न रुगो खसी थी वञे पर उनखे गोलियूं वेंदियूं वञनि। अमन अमान जो मामिलो इंतिहाई पेचीदा आहे। हिननि समूरनि इलाइक़नि में असीं मुतालबो करियूं था सूबाई हुकूमत खां, IG सिंध खां, होम मिनिस्टर खां त सिंध जे ख़ुसूसन कराचीअ जे हिन पसगिरदाई इलाइक़नि ते नज़र रखो। असीं SSP मलीर खां मुतालबो कयूं था त अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वञे थी। अॼु असीं पुरअमन पंहिंजे गलियुनि जे अंदरि जेको मुज़ाहिरो कयूं था, सुभाणे तव्हां जेकॾहिं हिननि खे बाज़ नथा आणियो त ही पुरअमन माण्हू पोइ नेशनल हाईवे बंदि कंदा, ॿियनि इदारनि जे अॻियां अची वेही रहंदा ऐं पोइ तव्हां चवंदो त 144 आहे। 144 फ़क़ति असांजे लाइ आहे। तव्हां ॾिठो कल्ह मलीर जे अंदरि हेॾो वॾो जलसो थियो, हज़ारनि जे तइदाद में माण्हू आया, जिन इनोग्रेशन था करायूं मलीर एक्सप्रेस वे जी, पर छा हो, हिकु सियासी जलसो हो। उन सियासी जलसे ते का बि 144 कोन्हे का, पर सिंध जी का वतन दोस्त, अवाम दोस्त, क़ौम परस्त धुर पंहिंजे बुनियादी इशूज़ ते का रैली कढे थी, को जलसो करणु चाहे थी त तव्हीं रिंगट शुरू कयो था ऐं उन्हनि जी रस्सा रोक कयो था त 144 आहे। असीं मुतालबो कयूं था त इहा जेका अण ऐलानिया तव्हां सिंध जे अंदरि मार्शल लॉ लॻाई आहे, उन मार्शल लॉ खे फौरी तौर ते ख़तमु करियो। कराची जे समूरनि ॻोठनि खे लीज़ ॾियो ऐं उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो। हे जेका क़ौमी अवामी तहरीक जी बाडी आई आहे नई, उन जो वचन कयो आहे त जॾहिं मलीर जे अंदरि असीं हेॾी सारी क़ौमी अवामी तहरीक जे साथियुनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे त असीं हिननि माण्हुनि जे दर्दनि जो वेझ बणिजूं। ऐं हिते कॾहिं हमर ॻोठ खे ड्रायो थो वञे त कॾहिं हिमायती ॻोठ ड्रायो थो वञे त कॾहिं ईसा जोखियो ॻोठ ड्रायो थो वञे। हे जेके इंक्रोचमेंट ॼाणाए करे जेके बि सिंधी पुराणियूं वसंदियूं आहिनि उन्हनि खे मसमार कयो पियो वञे ऐं उते मसमार कयो पियो वञे कॾहिं मूसा ॻोठ खे। पर हितां जी जेका बंदूक बरदार जेके माण्हू आहिनि, जेका असांजी फोर्सिस आहे जिन खे माण्हुनि जो तहफ़ुज़ करणु खपे, उहे बजाए माण्हुनि जे तहफ़ुज़ करण जे हितां जे चूंडियल नुमाइंदनि जे चवण ते उन्हनि ग़रीबनि जे घरनि खे वञी मसमार कनि था। ऐं ॿियो हिते बदअमनी जी जेका हिकिड़ी लहर छिड़ी आहे, रोज़ आए ॾींहुं माण्हू फुरजनि था रस्तनि में, इवन एसी ताईं जो हिन महिल त घरनि जा धाड़ा शुरू थी विया आहिनि। जेके घरनि में माण्हू आहिनि उहे बि महफ़ूज़ न रहिया आहिनि। पुलिस जी कंहिं बि जेको सो पंहिंजे उन कम ते का रिट क़ाइमु कोन्हे का, बाक़ी ग़रीब माण्हुनि खे फुरणु, मंशियात फ़िरोशनि जी जेका असां सरपरस्ती करणु ऐं हितां भत्तो वठणु काबाड़ी जे दुकाननि ते, उन्हनि में जेको सो मलीर जी पुलिस फर्स्ट नंबर ते आहे। बाक़ी माण्हुनि जे तहफ़ुज़ जे लाइ का बि शइ उन्हनि वटि कोन्हे। ऐं ॿियो बुनियादी सहूलियतूं जेके बि सिंधी वसंदियूं आहिनि, तव्हां पिपरी, गगर ऐं ॿिया जेके मलीर जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में तव्हां वञो त उते गटरनि में ॿारनि जा पेर टंगुनि ताईं भरिया पिया आहिनि, बीमारियूं फैलियूं पियूं आहिनि, गंदगी जा जेके आहिनि उहे ढेर लॻा पिया आहिनि। उते न बिजली आहे न पाणी। ही कहिड़े जेको सो मुल्क में रहूं पिया, इंटरनेशनल शहर आहे पाकिस्तान जो कराची, ऐं हिन कराची खां वेही सॼो जेको तव्हां ऑपरेट कयो था, ॿियनि मुल्कनि जा जेके तव्हां हिन महिल सालसी जा किरदार अदा कयो था, तव्हांजे पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जो असरु इहो आहे जो उन्हनि खे साफ़ पाणी पीअण जो कोन्हे। तंहिं त जेको सो वॾा
जहिड़ा फ़ैसिला वेठा कयो। तंहिं करे असीं इहो अपील कयूं था त हिननि ॻोठनि खे जेको सो बुनियादी सहूलियतूं ॾियो, हिननि ॻोठनि खे लीज़ ॾियो। ही ॻोठ हूंदा त ज़ाहिर आहे उन्हनि में तव्हां जेको सो बुनियादी सहूलियत ॾिनो। पहिरियां त फस्ट हिननि खे लीज़ ॾियो, बुनियादी सहूलियत ॾियो ऐं अमन अमान जी सूरत हाल बहितर कयो।